या जेको मुसलमाननि में बि जेका हिकिड़ो इस्तिहासाली जेको हिकिड़ो तबिको आहे उन जे हवाले सां तमामु बहितरीनु ऐं ज़बरदस्त मक़ालो पेश कयो। आऊं ख़राज तहसीन पेश करियां थो। कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, जीअ सभु कंहिं जी असीं दर्शन धारो धार, प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चवां। हिन किताब जो तर्जुमे निगार जे तर्जुमो कयो हालार लेगारी असांजो महबूब दोस्त, उनखे गुज़ारिश थो करियां त अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे हालार लेगारी। हाणे असां वटि ॿ टे मुक़रर आहिनि। साईं इमदाद काजी साहिबु आहे ऐं हफ़ीज़ कुंबर साहिबु आहे, जामी साहिबु। उन खां पोइ असांजे हिन महफ़िल में असांजे हिन प्रोग्राम में सिंधी जो सूफ़ी मांझी साईं वेठल आहे। असीं उनजी महफ़िल ॿुधंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी जेको बि लेट थिए पई उन लाइ वरी पाऊं शुक्रगुज़ार आहियां, थोराए थो आहियां ऐं माफ़ी जो तलबगार। महिरबानी। आऊं पुण तोरी ईअं थी मांझी वसी मींहं तां फुलहार जी फूह चढ़ा। स्टेज ते वेठल असांजा मान वारा दोस्त ऐं पिंडाल में असांजा सभु सुहिणा प्यारा दोस्त, माइट मिट अज़ीज़, असांजा इंतिहाई दिलि घुरिया दोस्त, सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां असांजे दोस्तनि साईं हरजी साहिब जे तरफ़ां चक चौयारी जिन हीउ प्रोग्राम मुनक़िद कयो आहे उन्हनि सभिनी दोस्तनि जे तरफ़ां दिलि जे गहराइनि सां भलीकार। हिकु प्रोग्राम कुझु लेट सां असां स्टार्ट कयो, उनजी बि माज़रत, ऐं उनखां पोइ इलाही लेट थी वई आहे, काफ़ी दोस्तनि खे वञिणो बि हूंदो। पर बहरहाल अवां सभु असांजे सॾ ते कही आया आहियो। अवां सभिनी जूं महिरबानियूं, सभिनी जा लख लाइक़। ख़ासि करे स्टेज ते असांजा महबूब दोस्त हफ़ीज़ मूं ते कावड़ियल भाई, उहा चए थो कावड़ तोखां पोइ वठंदुसि पा पलांदो, उहो हुनखे ॾियण जो आउं पाबंद आहियां। जामी साहिब जी महिरबानी, इलाही मसरूफ़ियतुनि खां पोइ जामी साहिबु असांखे टाइम ॾेई सघियो आहे, उहो मूंखे ख़बर आहे या हरजी साहिब खे ख़बर आहे। इलाही टफ शेड्यूल हुअसि पर असांजे लाइ टाइम कढियो अथई। आउं शुक्रगुज़ार आहियां जामी साहिब जो। किताब जे बारे में काफ़ी सारनि दोस्तनि ॻाल्हायो आहे, अञा असांजा महिमान वेठल आहिनि दोस्त, उहे ॻाल्हाईंदा। इन करे आउं किताब जे बारे में थोरो मुख़्तसर ॻाल्हाईंदुसि। ओम प्रकाश वाल्मीकि इलाही सारनि माण्हुनि लाइ हिकिड़ो नओं ओपरो नालो आहे। जेके पढ़ण वारा आहिनि उहे पढ़नि था, उन्हनि उर्दू वारो जेको वर्जन आहे या अंग्रेज़ी वारो वर्जन मुमकिन आहे उन्हनि जी नज़र मां गुज़रियो हुजे। जूठनि पढ़ंदव न, असां मुंहिंजा खोड़ सारा मतिलबु दोस्त ऐं नाला वठण सुञाणा थो सभिनी खे, तव्हां सभु हिक ॿिए सां वाक़ुफ़ु आहियो। इहा उनजी पंहिंजी घर जी दास्तान आहे, उनजे पंहिंजे घर जो किस्सो आहे। असां मुंहिंजा ही जेको असांजो पिंडाल आहे, इन में 80% ओम प्रकाश वाल्मीकि आहिनि जेके हिते वेठा आहिनि, ऐं ही बायोग्राफी उन्हनि जी पंहिंजी ज़िंदगी जो, उन्हनि जी पंहिंजी जीवन जो किस्सो आहे। मूं कोई तीर कोन्हे मारियो हिनखे तर्जुमो करे या को ही प्रोग्राम मुनक़िद करे। ही असल में ख़राज तहसीन आहे ओम प्रकाश वाल्मीकि खे, जेको भंगी चौड़नि जे घर मां निकितो। ऐं ही जीवन कथा हुनजी जंहिंमहिल तव्हां पढ़ंदव, सवेल ॾाढो ख़ूबसूरत असांजे ख़ालिद साईं चयो त ही जेके कुझु ज़ातियुनि जा नाला वरितई उहे दलित न आहिनि, दलित अञा के ॿिया आहिनि। इहो कुझु बहितर आहे, मतिलबु कुझु सिचुएशन बहितर थी आहे, असां वटि थी आहे। हिंदुस्तान में मुमकिन आहे अञा काफ़ी सारा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके अञा बहितर वधीक ख़राबु आहिनि, उन्हनि जी सिचुएशन उनखां वधीक ख़राबु आहे। इन जो वॾो हिकिड़ो मिसाल इहो आहे, मतिलबु आउं पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस तव्हां सां शेयर कयां थो त किताब तर्जुमो करण महिल मूं बिरला इंटर कॉलेज मुज़फ़रनगर जिथां पढ़ियो आहे पंहिंजो ओम प्रकाश वाल्मीकि, उनजो पेज, उनजो नालो सर्च कयमि, उनजो पेज खुली वियो। अज़हर त्यागी नाले उन पेज जो हिकिड़ो एडमन हो हमरा, उन सां अलेक सलेक थी। हुनखे ॿुधायोमांसि पाकिस्तान मां आहियां, फलाणो नालो आहे, नालो मुसलमाननि वारो हो, ऐं पाकिस्तान मां जो ॻाल्हायां पियो। हमरा इलाही गरम जोशी सां मूंसां मिलियो, वेलकम कई। अॻियां जेका असांजी हाणे ॻाल्हि ॿोल थियणु वञे पई उन में गड़बड़ थी वई। मूं पुछियोमांसि त ओम प्रकाश वाल्मीकि खे सुञाणी? चई ये कौन है? मूं लिखियोमांसि चौड़ा है, वाल्मीकि परिवार का है और बिरला का है, आपके कॉलेज से पढ़ा है। जामी साहब न सिर्फ उन ॻाल्हाइण बंदि करे छॾियो, पर मूंखे चई त आप पाकिस्तान में इस किस्म के भी मुसलमान होते हैं कि भंगियों और चौड़ों के बारे में भी कंसर्न रखते हैं, और वो आप हमसे पूछ रहे हो कि वो कहाँ है कैसे, मैं नहीं जानता भाई। ऐं उन मूंखे ब्लॉक करे छॾियो। मतिलबु इन क़िस्म जी सिचुएशन। ऐं उन खां पोइ यकीन करियो मूंखे वेसाह अची वियो त हिन में लिखियलु हिकु हिकु लफ़्ज़ केतिरो सचो आहे। ऐं अॼु उन बिरला जे ॻोठ में बि कोई चौड़ो ओम प्रकाश वाल्मीकि वांगुरु उन सॼी सूरत हाल खे जेका हिन में बयानु कयल आहे उहा भोॻे रहियो हूंदो।
अखर ब अखर असां मुंहिंजा ही सभु दोस्त मतिलबु आऊं ही हिन प्रोग्राम में मुंहिंजो ख़ानदान, मुंहिंजो बाबा, मुंहिंजा भाउर, मामाणा सभु हिते आयल आहिनि, पर उन खां वधीक इहो मुंहिंजो बायोलॉजिकल रिश्तो आहे। पर उन खां वधीक मूंखे जेका मुंहिंजो पंहिंजी जेका शौरी फैमिली आहे उहा अमी सभु आहियो। ऐं मुंहिंजी शौरी फैमिली या मुंहिंजे पंहिंजे ख़्याल खां पोइ जॾहिं जेका मूं जोड़ी आहे उनजो हिकिड़ो इलाही वॾो नालो मिस थी वियो। हिते प्रोग्राम में अचिणो हो, अमान में ड्यूटी आहे, पर उनजी फैमिली साईं डामरूमल उनजो फादर आहे, उनजा भाउर असां सां हिन फैमिली में गॾु आहिनि, डॉक्टर संतोष, उहो असां सां गॾु। पर मूं हुन सां वाइदो कयो त तूं स्टेज ते मूंसां गॾु मौजूदु हूंदे ऐं तूं ॻाल्हाईंदे। सो आउं ॿ अखर डॉक्टर साहिब जे हुन कंसर्न सां अवां सां शेयर करणु चाहियां थो। 1995 में हाई स्कूल कोट मीरस में असां मैट्रिक कयो। चमन खिले थो, चमन मुंहिंजो क्लास फेलो आहे, उहे शयूं उहो सभु हू सम्झे पियो। मामू अलानो कुंभर भत जो रेड़ो लॻाईंदो हो, पोइ उन सां हिकिड़ी वॾी वेदन हूंदी हुई। उहो मूंखे अक्सर ॿाहिरि अची चवंदो हो, यार तूं मूंखे वॾी मुसीबत में विझी थो। जो आऊं ऐं संतोष जेॾी महिल उते मामे अलाने जे रेड़े ते वेंदा हुआसीं त मामा हिकिड़ी प्लेट ॾे 20 रुपए वारी। चई मामा कहिड़ी प्लेट में ॾियां? हू मेघवाड़, तूं मुस्लमान, प्लेट कहिड़ी में ॾियां? पोइ असांजो चवणु इहो हूंदो त मेघवाड़नि जी प्लेट में ॾे। पोइ असां हुन मेघवाड़नि जी प्लेट मंझि 1995 में उन हिकिड़ी प्लेट में बिही खाईंदा हुआसीं। ऐं इहो उहो दौरु हो जंहिं दौर में मुंहिंजे ॻोठ में, मतिलबु मुंहिंजे ॻोठ वारा मुंहिंजा मामाणा वेठल आहिनि हिते, असांजे ॻोठ जा इलाही सारा दोस्त वेठा आहिनि हिते। मुंहिंजे ॻोठ में अॼु बि 80% घरनि में थाली वटो अलॻि आहे। ऐं कुझु वधीक कोन थो ॻाल्हायां, मुमकिन आहे असांजे महिमाननि खे जेके मुंहिंजा ॻोठाई आहिनि उन्हनि खे कुझु अरहाई थिए। सिचुएशन इलाही बदतर हुई, हाणे त काफ़ी बहितर आहे। मूं हिन में बि लिखियो आहे त इल्म जी रोशनी हाणे हुननि जी पत ज़ाहिर करे विधी आहे। बहरहाल उहो हिकिड़ो अलॻि बहस आहे ऐं उहो वाक़ई ईअं थिए पियो। पर इहा सिचुएशन हुई जंहिं सिचुएशन में असां सभई निकिता आहियूं। मतिलबु ठीकु आहे त आऊं बींग ए मुस्लिम थोरो रिलैक्स त आहियां, पर वरी उनखे थोरो असां पंहिंजी उन तरक़ी पसंदि ऐं अक़लियत पसंदी वारी रस्ते ॾांहुं वठूं था त पोइ उनखां वधीक रस्ट अक़लियत असां आहियूं। मतिलबु आऊं पंहिंजे ॻोठ में अक़लियत में शुमारु थियां थो। इन करे आऊं उन दर्द खे सम्झी सघां थो त उन्हनि सां कीअं रिएक्ट थींदो हूंदो। ऐं वरी उहा एतिरे हद ताईं हुजे। हिन में हिकिड़ो ख़ासि जुमिलो आहे जेको असां शेयर करणु चाहींदुसि। वक़्तु इलाही घटि आहे, दोस्त असांजा आहिनि। मतिलबु सॼी बायोग्राफी पढ़ण जहिड़ी आहे, पर कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जिन मूंखे अपील कयो त हिन शइ खे सिंधी में हुअणु घुरिजे। ऐं जेके माण्हू उन्हनि शयुनि खे भोॻीनि था उन्हनि खे इहो ॾिसणु घुरिजे त असां अकेला न आहियूं। असां जहिड़ा ॿिया बि काफ़ी सारा आहिनि जेके भोॻीनि था, इन सिस्टम सां विढ़नि था, जालीनि था ऐं अॻिते हलनि था। इन जो हिकिड़ो ॿ टे पैराग्राफ आहिनि। मतिलबु ॾिसो केॾी पीड़ा आहे, केॾो दर्द आहे। स्कूल में हिकु हेड मास्टर द्रोणाचार्य जो सबक़ु पढ़ाए रहियो हो। मास्तर रोअणहार को थींदे ॿुधायो पिए त द्रोणाचार्य बुख में तड़पंदे यशोदमा खे खीर जे बदिरां पाणी में अटो विझी पियारियो हो। द्रोणाचार्य जी गुरबत जो ॾुख ॿुधी समूरो क्लास हाय घोड़ा करे रहियो हो। द्रोणाचार्य जी गुरबत जो इहो किस्सो महाभारत रचींदड़ स्वामी वेद व्यास रचियो आहे। मूं उथी बि मास्तर साहिब खां हिकु सवाल पुछण जी हिमत कई त अशोथमा खे खीर जे बदिरां पाणी में अटो मिलाए पियारियो वियो हो ऐं असांखे मांड, मतिलबु चांवरनि जो जेको धूप, पोइ कंहिं बि महाकाव्य में असांजो ज़िक्र छो न आहे? समूरो क्लास मूंखे तके रहियो जी मूं को बेमाना सवाल उथारे विधो हो। मास्तर साहिबु रड़ कई हुई त घोर कलयुग हिकु अछूत ॼाड़ी थो हणे। उन मास्तर साहिबु मूंखे कुकड़ करे बिहारियो हो, पढ़ाई अध में छॾे रखी रखी मुंहिंजे चोड़े हुजण जो ज़िक्र करे रहियो हो। हुन कंहिं छोकिरे खे टालीअ जी लठ खणी अचण जो हुकुम कयो हो त चोड़ीअ जा पुट तूं द्रोणाचार्य जी बराबरी थो करीं, मां तो ते महाकाव्य लिखंदुसि। ऐं हुन मुंहिंजे पुठ ते लठ सां महाकाव्य रची हुई। उहा महाकाव्य अॼु बि मुंहिंजे पुठनि ते उकिरियल आहे। इहो दास्तान आहे खिखिहाणियूं खारियूं या झूठनि जो। इन लाइ जेको बि ट्रिब्यूट, जेका एतिराम, एडमायरेशन मुंहिंजे दिलि में उथे थी, उहा सभु हिन ओम प्रकाश वाल्मीकि ऐं उन ओम प्रकाश वाल्मीकि जे ख़ानदान ऐं उन जे नसुल जे असां समूरनि, आऊं पंहिंजो पाण खे आयम वाल्मीकि, त असां सभिनी जी दास्तान आहे। असां सभिनी उन खे भोॻियो आहे। हिकु दफ़ो वरी आऊं सभिनी आयल दोस्तनि महिमाननि जो शुक्रगुज़ार आहियां। इंतिहाई महिरबानियूं आहिनि उन्हनि जूं। ऐं स्पेशली शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे फ़क़ीर हादी जो, मांजी साईं जिन जो, जेके असां वटि कही आया आहिनि ऐं हाणे अमरकोट में वापसी में प्रोग्राम अथनि, पर उहे असांजी हिन प्रोग्राम में असांजे काज में शरीक थिया आहिनि। अवां सभिनी दोस्तनि जी महिरबानियूं हक़ मौजूदु।